हिकु ॿारु पंहिंजे माउ खां पुछियो त बिल जो मतिलबु छा आहे। माउ उनखे ॿुधायो त जॾहिं असीं को सामान वठंदा आहियूं ऐं उन सामान जे बदिले में जेके पैसा ॾींदा आहियूं उहो बिल आहे, या कंहिं खां मज़दूरी या कमु वठंदा आहियूं उन जे इवज़े में जेके पैसा ॾींदा आहियूं उहो बिल आहे। ॿार खे माउ जी ॻाल्हि सम्झ में अची वई। राति जो सुम्हण खां पहिरीं माउ जे विहाणे हेठियां हिकु कागज़ रखियईं जंहिंमें लिखियलु हो अॼु जो बिल। दुकान तां सामान वठी आयसि, उन जा 10 रुपया। बाबा जी मोटरसाइकिल साफ़ कयमि, ॿाहिरि कढे ॾिनमि, उन जा 10 रुपया। ॾाॾा खे ज़ोर ॾिनमि, उन जा 10 रुपया। ॾाॾी खे चाॿियूं ॻोल्हे ॾिनमि, उन जा 10 रुपया। टोटल अॼु जो बिल 40 रुपया थियो आहे। महिरबानी करे सुबुह जो बिल जा पैसा ॾिजां त ॿिए ॾींहुं कमु कंदुसि, न त को बि कमु कोन कंदुसि। सुबुह जो ॿारु उथियो त माउ मुस्कुराईंदे ख़ामोशी सां उनखे 40 रुपया ॾिना त ॿारु ख़ुशि थी वियो। थोरी देरि खां पोइ माउ ॿार खे हिकु कागज़ ॾिनो त उन में मुंहिंजो बिल लिखियलु अथई। उन में लिखियलु हो त पैदाइश खां वठी अॼु ॾींहुं ताईं पालियां थी, उन जो 1 रुपयो बि न वठंदुसि। मुंहिंजा गुलाब जा गुल बीमार थियण ते सॼी राति उजाॻो करे, कॾहिं गोॾे ते सुम्हारे, कॾहिं छाती सां लाहिनि, उन जो 1 रुपयो बि न वठंदुसि। मुंहिंजा जिगर स्कूल मोकिलियमि, होमवर्क करायमि त जीअं को उस्ताद तोखे दड़को बि न ॾिए, क्लास में तुंहिंजी इज़त घटि न थिए, उन जो 1 रुपयो बि न वठंदुसि। मुंहिंजी दिलि सुबुह खां राति ताईं तुंहिंजा सभु कमु, खाधो पीतो, कपिड़ो लटो, ॼमण खां वठी अॼु ताईं वक़्त ते ॾियां थी, उन जो 1 रुपयो बि न वठंदुसि। मुंहिंजा रूह अॼु ताईं तुंहिंजी हर फरमाइश पूरी कई आहे ऐं आख़िरी साह ताईं तुंहिंजी फरमाइश पूरी कंदुसि, उन जो 1 रुपयो बि न वठंदुसि। मुंहिंजी ज़िंदगी हाणे एतिरी बिलनि जी क़ीमत जॾहिं अदा करण जहिड़ो थिए त अदा कजां। उहो बिल पढ़ण खां पोइ ॿार जी अखियुनि जा बंद टुटी पिया। ॿारु रोईंदे माउ जे पेरनि ते अची किरियो, चयाईं त अम्मा तुंहिंजो बिल एॾो वॾो आहे जो मां पूरी ज़िंदगी लॻायां त बि अदा नथो करे सघां। अम्मा मूंखे माफ़ु कर। तव्हां असां सभु उन ॿार मिसल आहियूं। पूरी ज़िंदगी ॾींहुं राति हिकु करे बि जेकॾहिं पंहिंजी अम्मा जी ख़िदमत कयूं त बि उन हस्ती जो बिल अदा करणु असांजी वस जी ॻाल्हि न आहे।